रानीपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं मदद अली सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ रानीपुर में रमज़ान आर्डीनेंस ते अमल न करण खिलाफ़ असिस्टेंट कमिश्नर सूबो दौरो नज़ीर जतोई मुख्तियार कार सूबो दौरो पंहिंजी टीम सां गॾिजी रानीपुर जे मुख़्तलिफ़ होटलनि फ्रूट सब्ज़ी गोश्त मच्छी मार्केट जे दुकाननि ते छापा हया। दुकानदारनि ते 10,000 खां मथे ॾंड विधो वियो। रानीपुर में रमज़ान आर्डीनेंस ते अमल न करण खिलाफ़ असिस्टेंट कमिश्नर सूबो दौरो नज़ीर जतोई पंहिंजी टीम सां गॾिजी रानीपुर जे मुख़्तलिफ़ होटलनि फ्रूट सब्ज़ी गोश्त मच्छी मार्केट जे दुकाननि ते छापा हया। दुकानदारनि ते 10,000 खां मथे ॾंड वसूल कयो वियो। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर सूबो दौरो नज़ीर जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डिप्टी कमिश्नर खैरपुर ऐं अवामी शिकायतुनि ते रमज़ान आर्डीनेंस ते दुकानदारनि ते छापा हया विया। केतिराई दुकानदार दुकान बंदि करे विया हुआ। जेको बि रमज़ान आर्डीनेंस ते अमल न कंदो उन खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। दुकानदार रेहड़ीअ वारा सरकारी अघ जी लिस्ट पंहिंजे दुकान ते ज़रूरु रखनि। जेको बि वधीक अघु वसूल कंदो उन खिलाफ़ कार्रवाई कई वेंदी।